बहाली लाइ पान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जो अॼु खां शुरू थींदो। IMF ऐं पाक में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर ऑनलाइन। नाणे वारे वज़ारत IMF सां तइ थियल 170 अरब रुपयनि जा लक्ष्य लॻाइण लाइ मिनी बजट ते कमु शुरू करे छॾियो। मिनी बजट ऑर्डिनेंस ज़रिए आंदी वेंदी। तहरीक इंसाफ जे अॻुवान फवाद चौधरी पारां इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी दरख़्वास्त दाख़िल करण जो ऐलान। फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत सियासी मुखालफ़नि ख़िलाफ़ बग़ावत जा केस दाख़िल कराइण में रुधल आहे। सभु गद्दार आहिनि त पोइ रियासत सां गॾु केरु आहे। मुल्क ते मस्करनि खे मरे वियो आहे। मरियम नवाज़ बग़ैर सिक्योरिटी जे ॿाहिरि निकिरे कंहिंसे मुफ़्त टमाटा मिलंदा। वज़ीर आज़म चई ॿारनि वारियूं हरकतूं करे रहियो आहे। सहाफ़ी अरशद क़त्ल केस ते वरतल पाण मराठे नो सुप्रीम कोर्ट अॼु ॿुधणी कंदी। चीफ जस्टिस सरबराही में 5 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कंदी। जस्टिस एजाज़ुल अहसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर बेंच में शामिल। जस्टिस जमाल खान मंदोखेल ऐं जस्टिस मोहम्मद अली मज़हर बि बेंच में शामिल। पार्लियामेंट जो गॾियल इजलास अॼु थींदो। शाम 4 वॻे थींदड़ इजलास में मुल्क में दहशतगर्दी जी वधंदड़ लहर ऐं माशी मसइलनि ते गौर कयो वेंदो। नाले वारो सदाकार, अदाकार ऐं डायरेक्टर ज़िया मुइयुद्दीन 91 वरनि जी ॼमार में कराची में लाराणो करे वियो। ज़िया मुइयुद्दीन पाकिस्तानी ड्रामनि खां सवाइ बरतानवी थिएटर सां गॾु हॉलीवुड में बि कमु कयो। ज़िया मुइयुद्दीन जी जनाज़ नमाज़ अॼु शाम डिफेंस कराची में अदा कई वेंदी। नई सैदाबाद में रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान हैदराबाद जे अस्पताल में फ़ौत थी वियो। नसरुल्लाह काका सिविल अस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो। जैकबाबाद में संगावती तकरार तां तो ज़ख़्मी थियल औरत कराची जी अस्पताल में फ़ौत। औरत फ़ाइज़ा मक्सी जे वारसनि जो DC चौक ते लाश रखी धरणो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। हिकु हफ़्तो अॻु जवाबदार अब्दुल नबी मक्सी नाथी सिकंदर खे क़त्ल ऐं संदसि घरवारी फ़ाइज़ा खे ज़ख़्मी कयो हो।